नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीन तव्हांखे पसंदि ईंदी सही आहे त अॼु 5 अहम मालूमाती सुवाल खणी तव्हांजी खिदमत में आयो आहियां। यकीनन जेकॾहिं असां इनखे गौर सां ॿुधंदासीं त असांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो ऐं अहिड़ा सुवालात जेके आहिनि, अहिड़ी मालूमात हासिलु करणु लाज़मी ऐं ज़रूरी हूंदी आहे जेका असां तव्हांजे ज़हननि में हुजणु घुरिजे। बहितरीनु मालूमात आहे त इन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, 5 अहम मालूमाती सुवाल ही आहिनि। उन्हनि मां पहिरें नंबर जो सुवाल ही आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन पंहिंजो जुब्बो मुबारक कंहिंखे ॾियण जी वसीयत फ़रमाई। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन पंहिंजो जुब्बो मुबारक कंहिंखे ॾियण जी वसीयत फ़रमाई। इन जो जवाबु आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन पंहिंजो जुब्बो मुबारक हज़रत उवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॾियण जी वसीयत फ़रमाई। ऐं ॿिए नंबर ते सुवाल आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन केतिरी उमिरि मुबारक में विसाल फ़रमायो। त इन जो जवाबु आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन 63 साल जी उमिरि मुबारक में विसाल फ़रमायो। 3 नंबर ते सुवाल आहे त हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन पहिरीं कहिड़ी नमाज़ जी अज़ान ॾिनी। यानी हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन पहिरीं कहिड़ी नमाज़ जी अज़ान ॾिनी। त इन जो जवाबु आहे त हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु पहिरीं फ़ज्र नमाज़ जी अज़ान ॾिनी। 4 नंबर ते सुवाल आहे त उहो कहिड़ो सहाबी रसूल आहे, उहो कहिड़ो सहाबी आहे जंहिंखे फ़रिश्तनि गुस्ल ॾिनो, यानी मलाइकनि गुस्ल ॾिनो। त इन जो जवाबु आहे त उहो सहाबी हज़रत हंज़ला आहे जंहिंखे मलाइकनि यानी फ़रिश्तनि गुस्ल ॾिनो। ऐं 5 नंबर ते सुवाल आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो उहो कहिड़ो सहाबी आहे जंहिंजे जनाज़े में फ़रिश्तनि शिरकत कई यानी मलाइक शरीक थिया। त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु आहे त हज़रत साद बिन मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे जनाज़े में अल्लाह जे मलाइकनि फ़रिश्तनि शिरकत कई। प्यारा दोस्तों, ये 5 अहम मालूमाती सुवाल हुआ जेके मूं अव्हांजी ख़िदमत में पेश कया ऐं उन्हनि जा जवाबात बि अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कया। यकीनन ही मालूमात तव्हांखे पसंदि ईंदी ऐं सुठी मालूमात आहे, बहितरीनु मालूमात आहे। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे दीन जी सम्झ, इल्म जी सम्झ नसीब फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।